अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं तव्हां सां मुख़ातिब अख़्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजा अॼु तव्हां सां नई कहाणी खणी हाज़िर थियो आहियां। मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जी कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। साईं मुंहिंजा ज़िंदगीअ जे वसीअ मैदान में के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पाण साम्हूं अचण जी हिमत नथा रखनि, पर पंहिंजे मक़सद जे हासिलात लाइ ॿियनि खे इस्तेमालु कंदा आहिनि। हू पंहिंजे हथनि खे साफ़ रखण जी कोशिश में ॿियनि जे कुलनि ते बंदूक रखी फायर कंदा आहिनि। अहिड़ा माण्हू ज़ाहिरी तरह निहायत शरीफ़, नरम लहजे वारा ऐं ख़ैरख़्वाह नज़र ईंदा आहिनि, पर संदनि अंदरि फ़रेब, ख़ुदगर्ज़ी, साज़िश जो अहिड़ो जार विछायलु हूंदो आहे जंहिंमें बेख़बर माण्हू फासी पवंदा आहिनि। तारीख़ शायदि आहे त केतिरा ई वॾा फितना, फ़साद ऐं झेड़ा उन्हनि माण्हुनि जे करे पैदा थिया जेके पाण परदे पुठियां रहिया ऐं ॿियनि खे आम्हूं साम्हूं आणे विढ़ायो वियो। हू माण्हुनि जे अहसासनि सां खेॾंदा आहिनि, संदनि कमज़ोरियुनि खे सुञाणंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। जॾहिं को नुक़सान या तबाही थींदी आहे त इहे पाण बची वेंदा आहिनि। जॾहिं त इस्तेमालु थियल माण्हू पछता, ज़िलत या नुक़सान जो भार खणंदा रहंदा आहिनि। इंसान जी शख़्सियत जो सभ खां वॾो इम्तिहान इहो हूंदो आहे त हू पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो मौक़िफ़ ऐं पंहिंजे अमल जी ज़िमेवारी पाण खणे या न। बहादुर माण्हू पंहिंजी ॻाल्हि खुलीअ तरह चवंदा आहिनि। हू इख़्तिलाफ़ बि कंदा आहिनि त साम्हूं बि कंदा आहिनि, पर बुज़दिल ऐं मकार माण्हू हमेशह कंहिं ॿिए जी ज़बान, कंहिं ॿिए जे हथ ऐं कंहिं ॿिए जी ताक़त खे इस्तेमालु कंदा आहिनि। उन वटि न अख़लाक़ी जुरियत हूंदी आहे, न सचाई जी ताक़त। समाज में केतिरा ई अहिड़ा मिसाल मिलनि था जिते दोस्तीअ जे नाले में, मशहूरी जे नाले में या हमदर्दीअ जे परदे में माण्हुनि खे हिक ॿिए ख़िलाफ़ु भड़कायो वेंदो आहे। को माण्हू कंहिंजी दिलि में शक जा ॿिज छटींदो आहे, को नफ़रत जी बाहि भड़काईंदो आहे, को वरी कूड़ी मालूमात ज़रिए तइलुक़ात खे कमज़ोर कंदो आहे। जॾहिं रिश्ता टुटंदा आहिनि त असुलु ज़िमेवार माण्हू कुंड में वेही तमाशो ॾिसंदा आहिनि। हक़ीक़त इहा आहे त ॿियनि खे इस्तेमालु करण वारो शख़्स कॾहिं बि वॾो इंसानु नथो बणिजी सघे। वॾाई ताक़त में न पर ईमानदारीअ में हूंदी आहे, अज़मत चालाकीअ में न पर साफ़ गोईअ में हूंदी आहे। जेको माण्हू पंहिंजी ॻाल्हि पाण करण जी हिमत नथो रखे, इहो अंदरूनी तरह कमज़ोर हूंदो आहे, भले ॿाहिरि खां केतिरो बि ज़हीन या ताक़तवर छो न नज़र अचे। असांजे मुआशिरे में केतिरा ई इख़्तिलाफ़, ख़ानदानी झेड़ा, तंज़ीमी टकराउ, समाजी बहिरान उन ई सोच जो नतीजो आहिनि। माण्हू असुलु मसइले खे सम्झण बदिरां कंहिं जे वरगिलाइण में अची वेंदा आहिनि। हू सोचणु बंदि करे छॾींदा आहिनि ऐं कंहिं ॿिए जी ख़्वाहिश मुताबिक़ अमल करणु लॻंदा आहिनि। अहिड़ी हालत में न रुॻो संदन शख़्सियत मुतासिर थींदी आहे, पर संदन वक़ार बि दाग़दार थींदो आहे। दानिशमंद इंसानु हमेशह इहा कोशिशि कंदो आहे त कंहिंजे हथ जो औज़ार न बणिजे। हू हर ॻाल्हि खे पंहिंजे अक़ुल, शऊर ऐं ज़मीर जे रोशनी में परखींदो आहे। हू कंहिंजी नफ़रत जो भार पंहिंजे कुलनि ते खणण लाइ तयारु न हूंदो आहे, छाकाणि त हू ॼाणे थो त हर अमल जी ज़िमेवार आख़िरकार उन शख़्स ते ईंदी आहे जेको इहो अमल करे थो। ज़िंदगी जो असूल बि इहो ई आहे त पंहिंजे किरदार जो भार पाण खणो। जेकॾहिं इख़्तिलाफ़ आहे त इज़त सां ज़ाहिरु कयो, जेकॾहिं का ॻाल्हि आहे त खुलीअ तरह चओ, जेकॾहिं हक़ आहे त जुरियत सां बीहो, पर कंहिं ॿिए खे अॻियां करे पाण परदे में लिकणु न। अख़लाक़ी बहादुरी आहे नई इंसानियत जो मयार। हीअ मुख़्तसिर शेर दरअसल इंसानी फितरत जे हिकु वॾी बीमारीअ ॾांहुं इशारो करे थो। इहो असांखे ख़बरदार करे थो त न कंहिंजे हथ जो हथियार बणिजूं, न वरी ॿियनि खे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु करियूं, छाकाणि त सची अज़मत उन में आहे त इंसानु पंहिंजी सोच, पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजे अमल जी ज़िमेवारी पाण खणे। जेको माण्हू पंहिंजे सच सां बीही सघे थो, इहो ई असुलु बहादुर आहे। बाक़ी जेके ॿिए जे कुल्हे ते बंदूक हलाइनि था, से कुझु वक़्त लाइ कामयाबु नज़र अचनि था, पर तारीख़, ज़मीर ऐं सचाई जी अदालत में हमेशह बेनक़ाब थी वेंदा आहिनि। तहरीर जो रूह या हासिल कलाम असांखे इंसान खे कंहिंजे हथ जो औज़ार न बणिजणु घुरिजे, न ई पंहिंजे मक़सद लाइ ॿियनि खे इस्तेमालु करणु घुरिजे, छो त किरदार जी असुलु सुञाणप ज़िमेवारी क़बूलु करण में आहे। बुज़दिल माण्हू, बेहस माण्हू, बद किरदार से खस माण्हू। बुज़दिल माण्हू, बेहस माण्हू, बद किरदार से खस माण्हू, ॿिए जे कुल्हे ते